शामा अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त भिटशा जे लतीफ़ कॉलोनी में पोरे जे घर ते मंशियात फ़िरोशनि जो साथियुनि समेत हमिलो। औरतनि ऐं मर्दनि नंढनि ॿारनि ते तशदुद, हथियारनि जे ज़ोर ते घर में पियल क़ीमती सामान, रोक रक़म, सोना, ज़ेवर, न्याणी जो ॾाज, घर भातियुनि खे यगमाल बणाए घर ते कब्ज़ो ख़िलाफ़ मलाह बिरादरी पारां बाअसर मंशियात फ़िरोशनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। इन मौक़े ते मसमात, अला वसाई मला, शबाना मला, गुलपरी मला, हैदरी मला, यूसुफ मला, सैयद हाशिम शाह, इमरान शाह ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सांगड़ ज़िले जो बाअसर मंशियात फ़िरोश अली मुराद भट्टी, अख्तर निज़ामाणी ऐं संदसि साथियुनि पारां असांजे घरनि ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कयो आहे। असांजे औरतुनि, मर्दनि, नंढनि ॿारनि ते तशदुद करे घर में मौजूदु क़ीमती सामान, रोक रक़म, सोना, ज़ेवर, न्याणी जो ॾाज खणी विया आहिनि। असांजे प्लाट ते हथियारबंद माण्हू ॿाहिरां घुराए असांखे हिरासा करे रहियो आहे। अहिड़ो इतला असां भिटशा पुलिस ऐं SSP मटियारी खे ॾिनो आहे, मगर हिन वक़्त ताईं पुलिस पारां बाअसरनि मंशियात फ़िरोशनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई। हिननि वधीक चयो आहे त मंशियात फ़िरोश असांजे अज़ीज़नि खे आइस जे नशे जो आदी करे हिननि खां प्लाट जे कूड़ी स्टाम्प पेपर ते लिखत कराए असांखे ब्लैकमेल करे रहिया आहिनि। हिननि IG सिंध DIG हैदराबाद ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त मंशियात फ़िरोशनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अव्हां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां हीउ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।